हिते मांखे ॿुधायूं त घोटकी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सॾ ते बदअमनी ख़िलाफ़ अदालती कार्रवाइयुनि जो बॉयकॉट कयो वियो आहे। हिंदू नौजवान ऋतिक कुमार जे अगवा ऐं बदअमनी ख़िलाफ़ वकील बिरादरी पारां एहतिजाज कयो वियो आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त धाड़ेलनि वटि केतिराई माण्हू क़ैद आहिनि, खेनि भुंग खां सवाइ आज़ादु न पियो कयो वञे। अमन अमान बरक़रार रखणु पुलिस जो कमु आहे, जंहिंमें मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। वकील अॻवान जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे, नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सॾ ते बदअमनी ख़िलाफ़ अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे। हिंदू नौजवान ऋतिक कुमार जे अगवा ऐं बदअमनी ख़िलाफ़ वकील बिरादरी पारां एहतिजाज कयो वियो आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त धाड़ेलनि वटि केतिराई माण्हू क़ैद आहिनि, खेनि भुंग खां सवाइ आज़ादु न पियो कयो वञे। अमन अमान बरक़रार रखणु पुलिस जो कमु आहे, जंहिंमें मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। घोटकी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सॾ ते बदअमनी ख़िलाफ़ अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे। हिंदू नौजवान ऋतिक कुमार जे अगवा ऐं बदअमनी ख़िलाफ़ वकील बिरादरी एहतिजाज कयो आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त धाड़ेलनि वटि केतिराई माण्हू क़ैद आहिनि, खेनि भुंग खां सवाइ आज़ादु न पियो कयो वञे। अमन अमान बरक़रार रखणु पुलिस जो कमु आहे, जंहिंमें मुकमल तौर ते पुलिस नाकाम थी वई आहे। नाज़रीन अवां खे ॿुधायूं पिया त हिंदू नौजवान ऋतिक कुमार जे अगवा ऐं बदअमनी ख़िलाफ़ वकील बिरादरी पारां एहतिजाज कयो वियो आहे। धाड़ेलनि वटि केतिराई माण्हू क़ैद आहिनि, भुंग खां सवाइ आज़ादु न पिया कया वञनि। वकील अॻवाणनि जो इहो चवणु आहे। अमन अमान बरक़रार रखणु पुलिस जो कमु आहे, जंहिंमें पुलिस मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। वकील अॻवाणनि जो चवणु आहे घोटकी डिस्ट्रिक्ट बार जे सॾ ते बदअमनी ख़िलाफ़ अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे। हिंदू नौजवान ऋतिक कुमार जे अगवा ऐं बदअमनी ख़िलाफ़ वकील बिरादरीअ पारां एहतिजाज कयो वियो आहे। अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे। धाड़ेलनि वटि केतिराई माण्हू क़ैद आहिनि, भुंग खां सवाइ आज़ादु न पियो कयो वञे। वकील अॻवाणनि पारां अॼु घोटकी डिस्ट्रिक्ट बार काउंसिल जे अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे। अमन अमान बरक़रार रखणु पुलिस जो कमु आहे, पर पुलिस पंहिंजे कम में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। घोटकी डिस्ट्रिक्ट बार जे सॾ ते बदअमनी ख़िलाफ़ अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट कयो वियो आहे।